IG सिंध ऐं DIG हैदराबाद रेंज ऐं SSP जामशोरो जी ख़ासि हिदायतनि ते कोटड़ी सब डिवीज़न में मंशियात जे ख़िलाफ़ क्रैकडाउन हली रहियो आहे ऐं इन अरसे में असां मोर देन 93 FIRs रजिस्टर कयूं आहिनि गुटखा मेनपुरी जे ख़िलाफ़, जंहिंमें असां 128 अक्यूज़्ड खे अरेस्ट कयो आहे ऐं तक़रीबन 7,582 किलोग्राम्स रिकवर कयो वियो आहे। न सिर्फ़ु गुटखा मेनपुरी बल्कि नार्कोटिक्स जंहिंमें चर्स आइस ऐं ॿी जेकी मंशियात आहिनि उन जे ख़िलाफ़ बि क्रैकडाउन जारी आहे। 17 किलोग्राम चर्स ऐं मोर देन 682 लीटर्स ऑफ कचो शराब असां रिकवर कयो आहे। कोटड़ी सब डिवीज़न में असांजो जेको मंशियात जे ख़िलाफ़ कैंपेन आहे, जॾहिं खां मां हिते मौजूदु आहियां, जॾहिं खां मां हिते पोस्टेड आहियां, जॾहिं खां SSP जामशोरो साहब हिते आया आहिनि, त असांजी हमेशह खां हिकिड़ी ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी रही आहे। असां हमेशह मेजर जेका आहिनि रेड्स हिते कंडक्ट कया, जेका हिते डेन्स ऑपरेट कनि पिया उहो डेन्स असां ख़तमु कया ऐं हमेशह खां असांजी हिन ते ज़ीरो टॉलरेंस रही आहे ऐं इंशाल्लाह फ्यूचर में बि हिन शइ खे असां कंटिन्यू कंदासीं। सो पुलिस जॾहिं बि पंहिंजो फील्ड में वेंदी आहे, ऑपरेट कंदी आहे, त कॾहिं कॾहिं पुलिस खे मुज़ाहिमत जो सामनो करणो पवंदो आहे ऐं कुझु हिते अहिड़ा इंसिडेंट्स थिया जंहिंमें पुलिस हिन ते एज़ पर लॉ लीगली प्रोसीड कयो। हुन जेका शरपसंद अनासिर हुया उन्हनि जे ख़िलाफ़ असां FIRs बि कयूं, उन्हनि खे अरेस्ट बि कयो ऐं फ्यूचर में बि इंशाल्लाह जेकी रिट आहे पुलिस जी उहा असां क़ाइमु दाइमु रखंदासीं ऐं केर बि हुजे, चाहे उहो क्रिमिनल हुजे या मंशियात फ़रोश हुजे, हुन जे लाइ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे। तीअं असांखे को एज सच को पॉलिटिकल या मीडिया जे तरफ़ां को अहिड़ो प्रेशर असां फेस न कयो आहे। इशू इहो आहे त मंशियात हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंमें डेफिनेटली मॉनिटरी बेनिफिट इन्वॉल्व आहे, त जंहिंमें इलाही माण्हुनि जा स्टेक्स हिन में स्लोली एंड ग्रेजुअली बिल्डअप थी विया आहिनि। त डेफिनेटली जॾहिं बि पुलिस हिन ते क्रैकडाउन कंदी आहे त कुझु वॉइसिस रेज़ थींदियूं आहिनि ऐं कुझु क्रिटिसिज़म बजाए पुलिस खे एप्रिशिएट करण जे असां ॾिसंदा आहियूं त कुझु कॉर्नर्स मां पुलिस खे क्रिटिसाइज़ कयो वेंदो आहे। त हू हाणे डेफिनेटली तव्हांजो कमु आहे त उन्हनि माण्हुनि खे तव्हां आइडेंटिफाई कयो त अगरि को पुलिस जे सुठे अमल खे बि क्रिटिसाइज़ करे पियो त छो करे पियो। न सिर्फ़ु हिकिड़ो अगरि कंहिं घर में को हिकिड़ो मंशियात इस्तेमालु कंदड़ माण्हू हूंदो आहे त पूरे घर जे लाइ हिकिड़ो आज़ार हूंदो आहे। त हिन में असां कम्यूनिटी पुलिसिंग जो बि सहारो वरितो आहे। असां डिफरेंट जेका असांजा स्टेक होल्डर्स आहिनि, कम्यूनिटी जा माण्हू आहिनि, उहे असांखे इंफॉर्म कंदा आहिनि, इंफॉर्मेशन ॾींदा आहिनि, त उन्हनि जी इंफॉर्मेशन से बि असां रेड कंडक्ट कयूं पिया। ऐं मंशियात जी जेकी लानत आहे उनखां अगरि असांखे निजात हासिलु करणी आहे त उनजे लाइ ज़रूरी आहे त तमामु जेकी सिविल सोसाइटी, कम्यूनिटी, सोशल वर्कर्स हिकिड़ी अवेयरनेस कैंपेन माण्हुनि में लॉन्च कनि ऐं मिली करे हिन लानत जे ख़िलाफ़ एक्शन वठनि।